हैदराबाद में अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में बैंक ऑफिसर मीर नाज़िम टालपुर जी गुमशुदगी बाबत केस जी ॿुधणी कई वई आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे हैदराबाद में सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में बैंक ऑफिसर मीर नाज़िम टालपुर जी गुमशुदगी बाबत केस जी ॿुधणी थी आहे। अदालत डीजी रेंजर्स ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि, जंहिंखां पोइ रिपोर्ट तलब कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे हैदराबाद में सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में बैंक ऑफिसर मीर नाज़िम टालपुर जी गुमशुदगी बाबत केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में नसीर चना खां। जी नसीर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में बैंक ऑफिसर है मीर नाज़िम टालपुर जी गुमशुदगी बाबत दाख़िल दरख्वास्त की ॿुधणी थी है, जैसे अदालत डीजी रेंजर्स नोटिस जारी कंदे रिपोर्ट तलब कई है। जस्टिस अदनान करीम मेमून और जस्टिस अदनान इकबाल चौधरी से मुश्तमिल डबल बेंच नाज़िम टालपुर जी घरवारी उनकी दरख्वास्त की ॿुधणी कई, जंहिं लाॻापियल अमलदार अदालत में पेश किया, जैसे अदालत जांच ऑफिसर के जांच जो हुकुम दिनों है। दरख्वास्त गुज़ार वरत अदालत में मौक़ुफ़ अख्तियार किया तो मुड़स 9 अक्टूबर का गुम है, जंहिंजो को पतो न पइजी सघियो आहे। कुछ ॾींहंनि खां पोइ गुम थियण जे कुछ ॾींहंनि खां पोइ हुनजी जेका गाॾी हुई उहा चैनल वाह मां मिली हुई। अदालत वकील जा दलील ॿुधा, जंहिंखां पोइ डीजी रेंजर्स ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे ईंदड़ ॿुधणी 11 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।